खैपुर में महीनों अॻु मुबैना क़त्ल थियल डॉक्टर जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं व्याजनि पारां वारसनि खे धमकियूं ॾियण ख़िलाफ़ मक़तूल जे भाइरनि ऐं अज़ीज़नि पारां एहतजाज कयो वियो। कोट ॾिजी थाणे जी हद ॻोठ पीर कटपाल भरिसां 32 साला डॉक्टर मोहम्मद नवाज़ उॼण जो वारसनि खे लाश मिलियो। मक़तूल जे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ऐं व्याजनि पारां वारसनि खे धमकियूं ॾियण ख़िलाफ़ मक़तूल जे भाइरनि नियाज़ उॼण, इक़बाल उॼण, मुख़्तियार हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त असांखे ख़बर नाहे त असांजे नौजवान डॉक्टर खे कंहिं क़त्ल कयो। पुलिस हिकु महीनो गुज़रण बावजूद बि जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त क़त्ल वाक़े बाद कुझु व्याजी असां वटि अचनि था, रोज़ असांखे तंग कनि था, असांखे चवनि था त मरहूम डॉक्टर ॾे असांजा लखे रुपया आहिनि, न ॾींदव त केस दाख़िल कराईंदासीं। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैपुर खां मुतालबो कयो त मक़तूल डॉक्टर मोहम्मद नवाज़ उॼण जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे धमकियूं ॾींदड़नि व्याजनि साजन, राजन, महबूब, मोहम्मद हनीफ़, मोती कुमार ऐं ॿियनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वञनि।